आई एम सॉरी सैफ, मामा जो रवैयो अमां सां सही न हुयो। उनखे लॻे थो त हीउ सभु कुझु तव्हां जे करे थियो आहे ऐं मां बि ज़िम्मेवार आहियां बाबा जी हिन हालत जी। मां सम्झां थो अर्शिला, तूं परेशान न थी। मूंखे आंटी जो रवैयो बुरो नाहे लॻो। हूअ जंहिं सिचुएशन ऐं कंडीशन मां गुज़रे पई, इहो त फितरी अमल आहे। असल में बाबा जी हालत मुंहिंजे करे थी आहे। हू मूं ते तमामु घणो एतमाद कंदो हुयो ऐं मां हुन जे एतमाद खे तोड़े छॾियो। ममा जो ख़राबु रवैयो बि इन जे करे आहे जो मूं अमां खे तमामु वेझो सम्झियो आहे। तूं अहिड़ो कुझु बि नाहे कयो ऐं तूं हरू भरू इहो छो पई सोची? अर्शी पाण खे तूं ॾोही करार न ॾे। ईअं न आहे सैफ, मां हक़ीक़तनि में ज़िम्मेवार आहियां बाबा खे हिन हाल में पहुचाइण जी। हमेशह रोकींदा रहिया त मां कंहिं शादीशुदा मर्द सां अफेयर न हलायां। मूं वाकई उन्हनि खे तकलीफ़ ॾिनी आहे। फॉर गॉड सेक अर्शिला, तूं तीलीअ मां थंब न ठाहे। असां उन वक़्तु पंहिंजो पाण खे ॾोही करार ॾींदा आहियूं जॾहिं सभु हालतूं असांजे मुखालिफ़ हुजनि ऐं पंहिंजे बचाव में को बि दलील ऐं सबूत नाहे मिलंदो, तॾहिं अहिड़ी सूरत हाल मां गुज़रणो पवंदो आहे ऐं तूं बि ईअं ई आहीं। पर असल में रहीम साहब जी इन सिचुएशन में वञण जो सबबु तूं नाहीं, हुनजी ज़हनी परेशानी आहे ऐं हू हिन वक़्तु काफ़ी प्रेशर मां गुज़री रहियो आहे। ऐं संदसि इहा परेशानी मां ई आहियां सैफ। न, ईअं न आहे। असल में नैब रहीम साहब ते प्रेशर विधो आहे। नैब? छा मक़सदु आहे सैफ? बाबा अहिड़ो छा कयो आहे जो नैब उनखे घेरे में आंदो आहे? सैफ, तोखे किथां ख़बर पई त बाबा जे ख़िलाफ़ नैब कार्रवाई पई करे? अॼु जी अख़बार जी सुर्खियूं ॿुधाइनि पियूं। इहा परेशानी जी ॻाल्हि न आहे, छो त रहीम साहब अदब में हिकु तमामु वॾो नालो आहे ऐं खेसि ईअं ट्रीट नथो करे सघिजे। इदारा बि सोचे सम्झी कमु कंदा आहिनि। वॾा हुक्मरान धुर बि साईं खे सपोर्ट करे रही आहे। पर सैफ, बाबा ते हिन हवाले सां कॾहिं को अहिड़ो ज़िक्र ई नाहे कयो। ख़ैर, हिन डिस्कस के छॾियो। तव्हां इहो ॿुधायो त रहीम साहब हॉस्पिटल में केतिरा ॾींहं रहंदा? मां सम्झां थी त अञा 1-2 हफ़्ता लॻंदा। अलाह साईं ख़ैर कंदो ऋषि। मूंखे सूमल जो ॿुधी तमामु घणो ॾुख थियो आहे। इहो हादसो कीअं थियो? जीअं छांव खे हथ में झले न आहे सघिबो, सूमल बि ईअं ई हुई अर्शी। कंहिं संदन ख़्वाहिशनि उते पहुचायो आहे। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।